सभिन माइन के कच्ची पक्की ज़रान के खुशी खदड़ी जो अस्सलाम वालेकुम जाई रात में थी वल में थी जेडी तो के सगड़ा बधा से तुझे स्कूल जे पेरे डी ते आ तू शाखा ड्रिव ठड़ायो करे माके ड्रिव नहीं तो आ करे ए भरगण जदिया बूटी तो जी रे करे ये तो रसोड़ी थी करे एकड़ो सीन होयो जे में असा वट सिंध में डाडो मशहूर एकड़ो आहे त घणन खानदानन में अजु ताईं भी वर्जिनिटी चेक जो एकड़ो जेको आहे सीन थींदो आहे शादी जी रात घोट जेको आहे कुंवार जे खे ॾींदो आहे हिकिड़ो कपिड़ो त इहो रख हेठां। अस्सलामुअलैकुम ख़वातीन हज़रात, तव्हां सां मुख़ातिब तव्हांजो मेज़बान आऊं आहियां अहमद ख़ान। जी नाज़रीन, अॼु असां सां गॾु सिंध जो मशहूर आर्टिस्ट मौजूद आहे मुसव्विर लाशारी उर्फ मासी मोरा। ज़्यादातर तव्हांजो फोकस फीमेल कैरेक्टर ते हूंदो आहे, इन जी छा वजह आहे? औरतुनि खे एंटरटेन करण जे लाइ मतिलबु हिकिड़ो गैप हुयो, असां वटि जेका बि कॉमेडी थिए पई उहा मर्दनि जे लाइ थिए पई, त मूं सोचियो त अहिड़ो कुझु कजे जो फीमेल जेका ऑडियंस आहे उहा बि एंटरटेन थिए, ऐं इन जे करे ई मां फीमेल कैरेक्टर्स कंदो आहियां। फ्लैट कैरेक्टर्स बाबा फीमेल जो कयो, मायूं पाण में विढ़नि थियूं या छा, उन्हनि में हिकिड़ी फीमेल जी तव्हांखे मां हिकिड़ी ख़ासियत ॿुधायां। फीमेल्स जॾहिं ॻाल्हाईंदियूं न, उन्हनि जे वॉइस में हिकिड़ो वेरिएशन हूंदी आहे, चवंदियूं आहिनि ख़बर पए हो जेका छोकर न आहे असां वटि यार आई वई आहे, बसि अधी ॻाल्हि इहा आहे, माना हिकिड़ो आहिस्ते ॻाल्हाए वरी तेज़ ॻाल्हाईंदियूं आहिनि, त उहो हिकिड़ी वेरिएशन उन में हूंदी आहे। मां ॾाढो क़रीब सां उन्हनि खे ॾिठो आहे त मूंखे इन करे ईज़ी लॻंदो आहे इहो प्ले करणु। ड्रामास जेके आहिनि उहे फैमिलीज़ बि ॾिसंदी आहे, सो को अहिड़ो सीन हुजे, को अहिड़ो ड्रामो जेको तव्हां सोचींदा हुजो त यार ही करणु घुरिजे या न करणु घुरिजे, जंहिंजे लाइ घणो सोचो हुजे? ऑडियंस जेका आहे मुंहिंजी उहा फैमिलीज़ अक्सर करे ॾिसंदियूं आहिनि, त मां घणनि शयुनि में रेस्ट्रिक्शन्स अची वेंदियूं आहिनि त यार हीअ सीन नथा ॾेखारे सघूं। पोइ हिकिड़ो सीन हुयो जंहिंमें असां वटि सिंध में ॾाढो मशहूरु हिकिड़ो आहे त घणनि खानदाननि में अॼु ताईं बि वर्जिनिटी चेक जो हिकिड़ो जेको आहे सीन थींदो आहे, शादी जी रात घोट जेको आहे कुंवार जे खे ॾींदो आहे हिकिड़ो कपिड़ो त इहो रख हेठां, त माना हिकिड़ो अजीब क़िस्म जी रवाज आहे, पर एतिरो नॉर्मलाइज़ थी वियो आहे जो हाणे मां तव्हांखे अजीब लॻंदुमि जेको चवंदो त इहो अजीब आहे। छो जो ॾिसो, साइंस जे मुताबिक़ ज़रूरी न आहे त हर औरत में हेमन हुजे, जेको पर्दो हूंदो आहे, जंहिंखे इंग्लिश में हेमन चइबो आहे, त साइंस चए थी त इहो हर कंहिं में न हूंदो, या कुझु वजूहात जे करे पहिरियां ई ख़तमु थी वेंदो आहे, नंढी उमिरि में ख़तमु थी वेंदो आहे। ज़रूरी न आहे त इहो कंहिं हिकिड़े ख़ासि कम जे थ्रू ई ख़तमु थिए, त उहो माना ॾेखारणु ऐं इन जे लाइ अवेयरनेस आणण जे लाइ थोरो मां सोचां पियो त शायदि इहो माण्हुनि खे बुरो लॻे, छो जो फैमिलीज़ ॾिसनि थियूं। पर मां सरप्राइज़िंगली मां जॾहिं ॾिठो रिस्पॉन्स त मां हैरान थी वियुमि पाण बि, छो जो माण्हुनि हिनखे ॾाढो पसंदि कयो। माण्हुनि जो त यार सिंधी कॉन्टेंट में एॾी माना एॾो बोल्ड डिसीशन वठणु, ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी त ऑडियंस हाणे पसंदि थी करे अहिड़े टाइप जे कॉन्टेंट खे। ट्रांसजेंडर हिकिड़े मूंखे चयो त तव्हां सभिनी जा किरदार कंदा आहियो, तव्हां असांजा किरदार छो नथा कयो? ऐं मूंखे वाक़ई दिलि ते ॻाल्हि लॻी त छो, आख़िर उहे छा असांजे समाज जो हिसो न आहिनि? पोइ छा कयो त हाणे मूंखे उन्हनि जी ज़िंदगी जे बारे में कुझु बि ख़बर कोन्हे, पोइ मूं छा कयो, उन्हनि खां हेल्प वठी, उन्हनि जी लैंग्वेज में बि ॾाढो मां आहिस्ते आहिस्ते सिखियुसि त उन्हनि जी लैंग्वेज छा हूंदी आहे। ख़ुशी खदड़ी जो जेको कैरेक्टर कंदो आहियां मां, सभिन माइन खे कच्ची पक्की ज़रान के ख़ुशी खदड़ी जो अस्सलाम वालेकुम, ठीकु आहे। इहो हिकिड़ो आहे। ॿियो हिकिड़ी रशीदी, जेको रशीदी आहे, रशीदी हबीबी, सही तरीक़े सां यादि न आहे छो जो काफ़ी टाइम थी वियो आहे हुनखे, बट ॾाढो माण्हू पसंदि था कनि त हुनजे करे बि असां हुनखे हलायूं। अच्छा, तव्हांजो रिसेंटली जेको हाणे टिकटॉक ते बि या यूट्यूब ते काफ़ी वायरल वियो आहे त बूटी खणी आहे, कुझु फनी टाइप जो आहे, सो उहो थोरो असांखे असांजी ऑडियंस खे तव्हां परफॉर्म करे ॾेखारियो। हिन कैरेक्टर जो नालो भरगण आहे, ऐं भरगण चवंदी आहे बूटी त विझी ॾे करे, हे त रसोड़ी थी करे, त इहो ॾाढो माना माण्हुनि खे पसंदि आयो आहे। ऐं हुन खां अलावा करे जेको आहे तू शाखा ड्रिव ठड़ायो करे माखे ड्रिव नहीं तो करे, एॾो टाइप जो मतिलबु। अच्छा, तव्हांजा पूरी सिंध में तव्हांखे ॾिठो पियो वञे, तव्हांजा खोड़ सारा फैन बि आहिनि, सो काफ़ी तव्हांखे अहिड़ा फैन्स बि मिलंदा हूंदा, कुझु क्रेज़ी फैन्स जेको यादगार हुजे ऐं यूनिक हुजे? तव्हांखे ख़बर आहे त असां अगरि फैन्स न मिलनि न, असां शायदि कम ई न कयूं, छो जो उहो जेको मिलंदा आहिनि न, उहो जेको हिकिड़ो उन्हनि जो रिएक्शन हूंदो आहे असांखे ॾिसी करे मोटिवेट कंदा आहिनि। एग्ज़ैक्टली अहिड़ा काफ़ी फैन्स मिलंदा आहिनि। जीअं मां तव्हांखे हिकिड़ो ॿुधायां त मां कराची में मॉल में हुयुमि, ऐं उते हिकिड़ी छोकिरी मिली मूंसां, त उन मूंखे चयो त मासी मूंखे बुजो ॾे, हो जेको लखु लानत जेको फेमस डायलॉग आहे उहो मूंखे ॾे।
मां चयो यार ॾिस हिन वक़्तु मां न छोकिरे जे माना हुन में आहियां गेटअप में चवंदा आहियां केरु माना छोकिरो ई ज़ाहिर थी करे मां हर वक़्तु करेक्टर कोन थो कयां न हे तुंहिंजे शॉपिंग में आहे हे तुंहिंजे हिन मॉल में अचण ते आहे हे तुंहिंजे ज़िंदगी ते आहे हे तुंहिंजे ज़िंदगी जे हिकु हिकु ॾींहं ते आहे अच्छा इहो तव्हांजो काफ़ी मीम्स में बि यूज़ थींदो आहे सो इहो थोरो डायलॉग असांजे ऑडियंस खे इहो ॿुधायो त हे तुंहिंजो ॼमण वारो आहे थोरो लेंदी बि आहे इहो थोरो असांजे ऑडियंस खे ॿुधायो हे ॼाई राति में थी हे वल में थी हे जे ॾींहुं तोखे सॻड़ा ॿधासीं हे तुंहिंजे स्कूल जे पहिरें ॾींहं ते आहे हे तुंहिंजे कॉलेज जे पहिरें ॾींहं ते आहे तुंहिंजो नालो वठियो तुंहिंजो नकु न वठियो माना इहो अहिड़ो डायलॉग आहे जो तव्हां कंहिं बि शइ में विझो न उहो अची वेंदो फॉर एग्ज़ाम्पल तव्हां कंहिंखे चओ हे तुंहिंजे कपिड़नि जे कलर में आहे ठीकु आहे तव्हां कंहिंखे चओ त हे जे स्कूटर ते तूं घुमंदो आहे उन में आहे ठीकु आहे मीम्स में काफ़ी यूज़ मीम्स में यूज़ थींदो आहे या तव्हां कंहिंखे चओ त हे ज़िंदगी ते थी हे तुंहिंजी ज़िंदगी जे ॾींहं ते थी या हे तुंहिंजे कद में आहे हे तुंहिंजे काठ में आहे हे तुंहिंजे बेक बुनियाद में आहे मीमर्स जेके आहिनि न त उहे मौलविन में बि यूज़ था कनि को अगरि अहिड़ो कुझु डायलॉग अची थो वञे उन में बि तव्हांजी मीम्स यूज़ था कनि पर हे मीम ॾिसी करे तव्हांखे छा फील थींदो आहे त इहो मुंहिंजो जेको यूज़ था कनि सही आहे या न करणु यूज़ करणु घुरिजे हुननि खे कयो मसलो असल में ख़बर अथव छा आहे मीम में छा हूंदो आहे हाणे फॉर एग्ज़ाम्पल मर्द अक्सर तव्हां ॾिसो सिंधी जेके मर्द हूंदा आहिनि न उहे माल जा शौक़ीन हूंदा आहिनि मतिलबु जानवरनि जा शौक़ीन मेंढ जा गउनि जा ठीकु आहे हाणे उन में उहो चवंदो आहे गुलाम बेग चवंदो आहे त असां माल ॾिसी सम्झी वेंदा आहियूं ठीकु आहे त हीउ जेको आहे बिड़ांदो आहे या वॾो आहे नंढो माना जेके जानवरनि जे लाइ टर्म्स यूज़ थींदा आहिनि हाणे उहो मीमर्स उनखे अलाए कहिड़ी जॻह ते यूज़ कयो आहे मूंखे पाण खे सम्झ में न पियो अचे यार हीअ तव्हां हिते ज़हन कीअं वियो आहे हुते